मुफ़्ती साहब असांखे क़ुर्बानी जे हवाले खां फ़ज़ीलत ऐं जेको आहे सो क़ुर्बानी करण सां केतिरो सवाबु मिलंदो आहे उन हवाले सां बि असांखे ॿुधाईंदा ऐं असांखे इहो बि ॿुधाईंदा त क़ुर्बानी असां छो कंदा आहियूं। मुंहिंजा प्यारा भाइरो, क़ुर्बानी हिकु वॾो अफ़ज़ल ऐं अज़ीम अमल आहे ऐं क़ुर्बानी खे सुन्नत इब्राहिमी चयो वेंदो आहे। ऐं तव्हां घणनि ई आलिमनि सगोरनि खां ख़ासि कर ईद जे मौक़े ते जॾहिं आलिम सगोरा ख़तीब हज़रात ख़ुतबो ॾींदा आहिनि, उहो सॼो वाक़ियो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो बयानु कयो वेंदो आहे, जो जॾहिं पाण खे ख़्वाब में हुकुम थियो जो उहे पंहिंजे नीगर हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी ॾियनि। सो इहो तरीक़ो उतां हलंदो थो अचे ऐं आलिम सगोरा फ़रमाइनि था जो क़ुर्बानी असांखे पंहिंजी ख़्वाहिशात खे ख़तमु करणु ऐं अल्लाह जी राह में सभिनि खां प्यारी शइ ॾियण जो दर्स थी ॾे। इन जे करे क़ुर्बानी करणु घुरिजे ऐं असांजी शरीयत में क़ुर्बानी जी फ़ज़ीलत बि आहे ऐं साहिब इस्तिताअत शख़्स मर्द या औरत हुजे उन ते क़ुर्बानी वाजिब बि आहे। अगरि असां अहादीस मुबारका खे ॾिसूं था त क़ुर्बानी जे हवाले सां मुख़्तलिफ़ फ़ज़ाइल फ़ज़ीलतूं मिलनि थियूं। उन्हनि मां ॿ टे फ़ज़ीलतूं मां अव्हां जे साम्हूं बयानु कयां थो। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, क़ुर्बानी करण वारे खे क़ुर्बानी जे जानवर जे हर वार जे बदिले हिकु नेकी मिलंदी आहे। त केॾी न बहितरीनु फ़ज़ीलत आहे जो क़ुर्बानी जो जानवर जॾहिं ज़बह थींदो उन जे हर वार जे बदिले फ़ज़ीलत थी मिले। अहिड़े तरीक़े सां ॿी हिकिड़ी हदीस मुबारक आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, जंहिं शख़्स ख़ुशि दिलीअ सां क़ुर्बानी कई सवाब हासिल करण जी नियत सां, त उहा क़ुर्बानी क़यामत वारे ॾिहाड़े उन जे लाइ जहन्नम खां रुकावट बणिजी वेंदी। त मतिलबु इहे क़ुर्बानी जा जानवर असांजे लाइ सुभाणे बरोज़े क़यामत असांजे लाइ नजात जो ज़रियो ठहंदा। ऐं हिकिड़ी टीं फ़ज़ीलत जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मग़फ़िरत जी बिशारत ॾिनी। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी प्यारी नीगर जेकी तव्हांखे तमामु घणी महबूब हुई, हज़रत सैयदतुना फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा, उन्हनि खे इरशाद फ़रमायऊं, ए फ़ातिमा, जॾहिं तव्हांजी क़ुर्बानी थिए त तव्हां पंहिंजे क़ुर्बानी जे जानवर वटि मौजूदु हुजो, छो त जॾहिं क़ुर्बानी जे जानवर खे सीर ॾिनी वेंदी ऐं उन जे रत जो पहिरियों क़तरो किरंदो त जंहिं क़ुर्बानी कई उन जी फ़ौरन बख़्शिश थी वेंदी। त मुंहिंजा प्यारा भाइरो, ॾिसो त केॾी न बहितरीनु फ़ज़ीलत आहे। इहे टे फ़ज़ाइल न त कुतुब अहादीस में क़ुर्बानी जे हवाले सां तमामु घणियूं फ़ज़ीलतूं मिलनि थियूं ऐं असांखे पिणु इन हवाले सां बहितरीनु वाक़ियात बि मिलनि था त क़ुर्बानी जे जानवरनि पंहिंजे मालिक जंहिं क़ुर्बानी कई उन जी कीअं नजात जो ऐं उन जे लाइ बचण जो, जहन्नम खां बचण जो, अज़ाब नार खां बचण जो सबबु थिया। सो इहे वाक़िया किताबनि में लिखियलु आहिनि। फ़ज़ीलत जे हवाले सां अगरि असां गौर कयूं त इहे टे फ़ज़ाइल जेके हदीस शरीफ़ में आया इहे तमामु असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। इन लाइ क़ुर्बानी करण जो वॾो सवाबु आहे जेको इन्हनि फ़ज़ीलतुनि मां ज़ाहिरु थियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।